कराची में ख़बर से शेयर कंदासीं। कराची में एंटी नार्को टैक्स फोर्स पारां वधाधार कार्रवाई करे अंदरूनी ए बैरूनी मुल्क मंशियात की स्मगलिंग के नाकाम बणाई छॾियो आहे। एंटी नार्को टैक्स फोर्स कोरंगी में कार्रवाई दौरान शकी कार मां 6 किलो जसद करे ॿिनि जवाबदारनि ज़ाहिद इमरान के गिरफ्तार कयो वरितो। एंटी नार्को टैक्स अमलदारनि मूजिब ॿई कार्रवाई कोरंगी एनर्जी कोरियर कंपनी की ऑफिस में कई वई, जितां ऑस्ट्रेलिया के लाइ बुक करायल पार्सल मां मंशियात हथ कई वई। कराची में ख़बर से शेयर कई पिया। कराची में एंटी नार्को टैक्स फोर्स पारां वधाधार कार्रवाई करे अंदरूनी ए बैरूनी मुल्क मंशियात की स्मगलिंग के नाकाम बणाई छॾियो आहे। एंटी नार्को टैक्स फोर्स कोरंगी में कार्रवाई दौरान शकी कार मां 6 किलो जसद करे ॿिनि जवाबदारनि ज़ाहिद इमरान के गिरफ्तार कयो वरितो। एंटी नार्को टैक्स अमलदारनि मूजिब वी कार्रवाई कोरंगी में निजी कोरियर कंपनी की ऑफिस में कई वई, जितां ऑस्ट्रेलिया के लाइ बुक करायल पार्सल मां मंशियात हथ कई वई। ॿिन्ही कार्रवाई जे केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची में शेयर कई पिया। कराची में एंटी नार्को टैक्स फोर्स पारां वधाधार कार्रवाई करे अंदरूनी ए बैरूनी मुल्क मंशियात की स्मगलिंग के नाकाम बणाई छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची में साख सरकी खां जी साख वधीक आगाह कजो। जी बिल्कुल मानवी ॾिसो एंटी नार्कोटिक्स फोर्स पारां जेको कराची में ॿ मुख़्तलिफ़ कार्रवाई कयूं वयूं आहिनि। कार्रवाइनि में जेको ॿाहिरे मुल्क जेको मंशियात की सप्लाई के नाकाम बणाए छॾियो आहे, जंहिंमें कोरंगी रोड ते मौजूद हिकिड़ो जेको गोदाम आहे उते जेको एंटी नार्कोटिक्स फोर्स जॾहिं छापो हयो त हिकिड़े पार्सल में तक़रीबन 4 किलो का वचीर जेको मंशियात आहे उहो हथ कयो वियो आहे। जेके जवाबदारनि उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में जेको आहे ज़ाहिद ऐं इमरान शामिल आहिनि, जॾहिं त कोरंगी में निजी हिकिड़ी कोरियर कंपनी आहे उनजे जेको ऑफिस ते छापो हयो वियो, जंहिंमें ऑस्ट्रेलिया में मोकिलण वारी जेकी हिकिड़ी मंशियात हुई उनखे हथ कयो वियो। जॾहिं त मंशियात जेकी हुई उहा जैकेट जे खाननि में लिकाई वई इंतहाई होशियारी सां, ऐं उन सां गॾु जेको मंशियात सां गॾु जेकी जैकेट आहे उहा बि एंटी नार्कोटिक्स हथ करे वरिती आहे। जॾहिं त ॿिन्ही कार्रवाइनि जा जेके केस आहिनि उहे अलॻि अलॻि दाख़िल कया आहिनि। तर्जुमान एंटी नार्कोटिक्स जो चवणु आहे त 2 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि ऐं वकील जेकी जांच आहिनि हवाले सां शुरू कई वई आहे। महिरबानी साख तफ़सील ॾियण जे लाइ।